यूहन्ना अध्याय 9 रिढार ऐं रिढुनि जी मिसाल। यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे सच सच थो चवां कि जेको रिढुनि जी वाड़े में दरवाजे खां न पर ॿिए कंहिं तरीक़े सां टिपी करे घुसी थो वञे त उहो चोर ऐं डाकू आहे, पर जेको दरवाजे खां अंदरि दाख़िल थो थिए उहो ई रिढुनि जो रिढार आहे। ऐं दरबान रिढार जे लाइ दरवाजो खोलींदो आहे। रिढूं उन जी आवाज़ खे सुञाणींदियूं आहिनि ऐं उहो उन्हनि खे नाले सां सॾु कंदो आहे ऐं उन्हनि खे ॿाहिरि वठी वेंदो आहे। पंहिंजी सभिनीनि रिढुनि खे ॿाहिरि कढण खां पोइ उहो उन्हनि जे अॻियां अॻियां हलंदो आहे ऐं रिढूं उन जे पोयां पोयां हलंदियूं आहिनि, छोकी उहे रिढार जी आवाज़ खे सुञाणींदियूं आहिनि। उहे कॾहिं बि अजनबीअ जे पोयां न वेंदियूं, बल्कि उन्हनि खां त उहे परे भॼंदियूं आहिनि, छोकी उहे अजनबीअ जी आवाज़ खे न सुञाणींदियूं आहिनि। यीशुअ फरीसियुनि खे इहो मिसाल ॾिनो, पर उहे सम्झी न सघिया कि इहे छा ॻाल्हियूं आहिनि जेके हे असांखे चई रहियो आहे। यीशु हिकु सुठो रिढार। इन करे यीशुअ उन्हनि खे वरी चयो कि मां तव्हांखे सच सच थो चवां कि रिढुनि जे वाड़े जो दरवाज़ो मां आहियां। जेके बि मूंखां पहिरियों आया आहिनि उहे सभु चोर ऐं डाकू आहिनि, पर रिढुनि उन्हनि जी न ॿुधी। यीशुअ चयईं, मां ई दरवाज़ो आहियां। जेकॾहिं कोई मुंहिंजे द्वारा अंदरि वेंदो त उहो ई उद्धार पाईंदो। उहो अंदरि ॿाहिरि ईंदो वेंदो ऐं सुठो चारो पाईंदो। चोर जो मक़सदु त चोरी करणु, मारणु ऐं नाश करणु ई हूंदो आहे, पर मुंहिंजो मक़सदु इहो आहे कि रिढूं जीवन पाइनि ऐं भरपूरीअ वारो जीवन पाइनि। मां सुठे रिढार वांगुरु आहियां। सुठो रिढार रिढुनि जे लाइ पंहिंजी जान ॾींदो आहे। किराए जो मजूर जेको न रिढार आहे न रिढुनि जो मालिक आहे, उहो जॾहिं भेड़ीअ खे ईंदे ॾिसंदो आहे त उहो रिढुनि खे छॾे भॼी वेंदो आहे। पोइ भेड़ियो रिढुनि ते हमिलो करे उन्हनि खे विखेरे छॾींदो आहे। किराए जो मजूर इन करे भॼी वेंदो आहे छोकी उहो मजूर आहे ऐं उनखे रिढार वांगुरु रिढुनि जी परवाह कोन्हे। सुठो रिढार मां आहियां। मां पंहिंजी रिढुनि खे सुञाणींदो आहियां ऐं मुंहिंजी रिढूं बि मूंखे सुञाणींदियूं आहिनि। इहो इन वांगुरु आहे जीअं त पिता परमेश्वर मूंखे सुञाणींदो आहे ऐं मां हुन खे सुञाणींदो आहियां। मां रिढुनि जे लाइ पंहिंजी जान बि थो ॾियां। मुंहिंजी अञा ॿियूं बि रिढूं आहिनि जेके इन वाड़े जूं कोन्हनि। मूंखे उन्हनि रिढुनि खे बि वठी अचणु ज़रूरी आहे। उहे मुंहिंजी आवाज़ ॿुधंदियूं, पोइ तॾहिं हिकु ई झुंड ऐं हिकु ई रिढार हूंदो। मुंहिंजो पिता परमेश्वर मूंखां इन करे प्रेम कंदो आहे कि मां पंहिंजी जान थो ॾियां ताकि हुनखे वापसि वठी सघां। कोई बि मूंखां मुंहिंजी जान खे खसे नथो सघे, पर मां पंहिंजी मर्ज़ीअ सां उनखे ॾियां थो। मूंखे पंहिंजी जान ॾियण जो ऐं उनखे वापसि वठण जो बि अधिकार आहे। इहा आज्ञा मूंखे पंहिंजे पिता परमेश्वर जी तरफ़ां मिली आहे। यीशुअ जी इन ॻाल्हियुनि जे करे यहूदियुनि में वरी फूट पइजी वई। उन्हनि मां चङनि ई ॼणनि ईअं चयो, उन में दुष्ट आत्मा आहे, इन जे करे उहो चढ़ियो थी पियो आहे, हुन जी छो था ॿुधो। पर उन्हनि मां कुझु माण्हुनि ईअं चयो, जंहिं माण्हूअ जे अंदरि दुष्ट आत्मा हूंदी आहे उहो अहिड़ियूं सिख्याऊं न ॾेई सघंदो आहे ऐं न ई कंहिं अंधे जूं अखियूं ठीकु करे सघंदो आहे। यहूदियुनि जो अविश्वास। सियारे जो वक़्तु हुयो ऐं यरूशलेम शहर में मंदर जे वापसि स्थापना जी यादि में त्योहार मनायो पियो वञे। उन वक़्तु यीशु मंदर में राजा सुलेमान जे द्वारा ठाहियल विरांडे में चकर ॾेई रहियो हो। उते यहूदी धर्मगुरुनि अची करे हुनखे घेरे छॾियो ऐं संदसि खां पुछण लॻा, तूं केसि ताईं असांखे हिन दुविधा में रखंदे? अगरि तूं मसीह आहीं त असांखे साफ़ साफ़ अखरनि में चई छॾ। इन ते यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनई, मां तव्हांखे चई चुको आहियां, पर तव्हां विश्वास ई कोन था कयो। जेके कम मां पिता परमेश्वर जे अधिकार सां कयां थो उहे ई मुंहिंजे बारे में गवाही ॾेई रहिया आहिनि, पर तव्हां इन करे विश्वास नथा कयो छोकी तव्हां मुंहिंजी रिढुनि जे झुंड मां न आहियो। जीअं रिढूं रिढार जे आवाज़ खे सुञाणे करे उन जे पोयां हलंदियूं आहिनि, उअं ई मुंहिंजा माण्हू बि मुंहिंजी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदा आहिनि ऐं मां उन्हनि खे सुञाणींदो आहियां ऐं उहे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते हलंदा आहिनि। मां उन्हनि खे अनंत जीवन ॾींदुमि ऐं उहे कॾहिं बि नाश न थींदा ऐं न ई कोई बि उन्हनि खे मुंहिंजे हथ मां फुरे सघंदो आहे। इन माण्हुनि खे मुंहिंजे पिता परमेश्वर मूंखे ॾिनो आहे। उहो सभिनीनि खां महान आहे ऐं कोई बि उन्हनि खे पिता परमेश्वर जे हथ मां फुरे न सघंदो आहे। मां
ऐं पिता परमेश्वर हिकु आहियूं। इहो ॿुधी यहूदी धर्म गुरुनि यीशुअ खे मारे छॾण जे लाइ पथर खयां। इन ते यीशुअ उन्हनि खे चयईं, मां तव्हांखे पंहिंजे पिता परमेश्वर जे तरफ़ां ॾाढा ई भला कम करे ॾेखारिया। उन कमनि मां कहिड़े कम जे करे तव्हां मूंखे पथर हणी करे मारे था छॾणु चाहियो? यहूदी धर्म गुरुनि यीशुअ खे चयो, कंहिं भले कम जे करे न, पर परमेश्वर जी निंदा करण जे करे असां तोखे पथर हणी करे मारे था छॾणु चाहियूं, छोके तूं हिकु माण्हू थी करे पंहिंजे पाण खे परमेश्वर थो ठाहीं। यीशुअ उन्हनि खे चयईं, छा तव्हांजी व्यवस्था में न लिखियलु आहे कि परमेश्वर माण्हुनि खे चयो तव्हां ईश्वर आहियो? छा इहो शब्द ईश्वर उन माण्हुनि जे लाइ न चयो वियो आहे जंहिं वटि परमेश्वर जो वचन पहुतो आहे? पवित्र शास्त्र हमेशा सही आहे। त पोइ भला मूंखे पिता परमेश्वर ख़ासि मक़सद खे पूरो करण जे लाइ संसार में मोकिलियो अथई, तव्हां हुन जे बारे में ईअं था चओ कि तूं परमेश्वर जी निंदा करे रहियो आहीं? छोके मां ईअं चयो कि मां परमेश्वर जो पुटु आहियां। पिता परमेश्वर जेके कम चाहे थो, अगरि मां उहे कम नथो कयां त तव्हां मुंहिंजो विश्वास न कयो, पर जेकॾहिं मां उहे कम करे रहियो आहियां त पोइ भले तव्हां मुंहिंजे मथां विश्वास न बि कयो, पर मुंहिंजे कमनि खे ॾिसी करे ई विश्वास कयो जेके मां करे रहियो आहियां, ताकी तव्हां इन ॻाल्हि खे ॼाणे ऐं इन ते विश्वास करे सघो कि पिता परमेश्वर मूं में रहंदो आहे ऐं मां पिता परमेश्वर में। इन ते वरी उन्हनि यीशुअ खे गिरफ़्तार करणु चाहियो, पर यीशु उन्हनि खां बची करे उतां निकिरी वियो। उन खां पोइ यीशु यरदन नदीअ जे पार उन जॻह ते हली वियो जिते पहिरियों यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो बपतिस्मा ॾींदो हो, ऐं पोइ यीशु उते रहियो। उते ॾाढा ई माण्हू यीशुअ वटि अची करे चवण लॻा, भले ई यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे कोई चिन्ह चमत्कार न कया वई, पर जेके बि ॻाल्हियूं उन यीशुअ जे बारे में चयूं हुयूं उहे सभु सच आहिनि। उते चङनि ई माण्हुनि यीशुअ ते विश्वास कयूं।